आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जेल भरियो तहरीक मुलतवी करे रहिया आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जेल भरियो तहरीक मुलतवी करे रहिया आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जेल भरियो तहरीक मुलतवी करे रहिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जेल भरियो तहरीक मुलतवी करे रहिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जेल भरियो तहरीक मुलतवी करे रहिया आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू जेल भरियो तहरीक मुलतवी करे रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ गौहर गांगरू खां। गौहर, छा अपडेट आहे नवां वटि? गौहर सां असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। गौहर, आगाह कजो, पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी आहे। छा अपडेट आहे नवां वटि? जी, पाकिस्तान तहरीक इंसाफ जेल भरियो तहरीक जेका आहे उहा मुलतवी कई वई आहे। ऐं जॾहिं त जेका मुलतवी आहे जेल भरियो तहरीक, इन हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चवणु आहे त छो त हू जेल भरियो तहरीक जी जेका आगाज़ हुयो उहो उनजो मक़सदु इहो हुयो त जेको पंजाब ऐं KPK में गवर्नमेंट इलेक्शन न कराए रही हुई, उनजे इलेक्शन कराइण जे लाइ प्रेशर डेवलप करण लाइ जेल भरियो तहरीक शुरू कई हुई। पर अॼु सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो आहे, उन्हनि पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान हिकु त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कई आहे ऐं उन फ़ैसिले अचण खां पोइ जेल भरियो तहरीक जेका आहे उहा मनसूख़ कई वई आहे। ऐं इमरान ख़ान जो चवणु आहे त जेका जेल भरियो तहरीक जी जदोजहद हुई, कारकुननि जो जेको जज़्बो, उन्हनि खे मां सलाम पेश कयां थो। वॾे तादाद में मुल्क में उन्हनि में रज़ाकाराना तौर ते गिरफ़्तारी ॾिनी ऐं हिकिड़ो मोमेंटम क़ाइमु कयो। पर सुप्रीम कोर्ट पारां जेको पाण मुरादो नोटिस वरितो हो, उनजे मुख़्तलिफ़ ॿुधणियुनि खां पोइ अॼु फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त 90 ॾींहंनि अंदरि आइनी तौर ते चूंडूं करायूं वञनि। अहिड़े फ़ैसिले बाद जेल भरियो तहरीक जी जेका तहरीक हुई उहा मुलतवी कई वई। गौहर गांगरू, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।